नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जोही वासण औरत मुड़ुस जी मुबीना तशदद खिलाफ ॿिनि ॿारनि समेत जोही थाणे ते पहुची वई। जी नाज़रीन रिपोर्ट मुश्ताक अली रोधनाणी मुताबिक़ थाणे ते पहुतल औरत शबाना भुट्टो जोही थाणे ते दाहींदे चयो आहे त 12 साल अॻु वाहिद बख़्श भुट्टो मूंखे दारलामान हैदराबाद मां वठी आयो ऐं बिना निकाह जे जोही में रहायो, जंहिं मां मूंखे 2 नयाणियुनि जो ओलाद आहे। औरत मोजब सन्दस मुड़ुस सऊदी हलियो वियो, हाणे वापस अची घरां निकरण जा दाबा ॾेई रहियो आहे। न निकरण जी सूरत में जान खां मारण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। औरत मोजब मुड़ुस बिना जवाज़ तशदद जो निशानो बणायो आहे, जंहिंखां तहफ़ुज़ फराहम कयो। औरत मोजब मुड़ुस जे ख़ौफ़ खां ख़ालिद भुट्टो जे घर में पनाह वरिती, जिते मुड़ुस अब्दुल वाहिद भुट्टो पहुची तशदद जो निशानो बणायो, जंहिं बाद इंसाफ़ लाइ थाणे ते पहुती आहियां। जोही पुलिस मौजिब औरत खे वुमेन प्रोटेक्शन सेल हवाले कयो वेंदो। सुभाणे औरत खे अदालत मां पेश कयो वेंदो। ओॾां इल्ज़ाम हेठि आयल मुड़ुस अब्दुल वाहिद जो चवणु आहे त शबाना जा आबिद भुट्टो नाले शख़्स सां नाजाइज़ तालुकात आहिनि, जंहिं बाबति मालूमात वठणु चाहियमि त घरां निकिरी वई आहे। 10 साल खां मेरे को मना मथे थी गए मेरे को मना दारलामान जो घिना आया सही है त अॼु तक बि मना में 2 छोकिरे ॼणिया ने में निकाह न किता तेंदा हकान में निकाह करे पिछे में बचड़े पैदा करान उनके बावजूद भी मना में ना गड रही पई हम अपने धीए दे करे ए मना जे थोड़ी घणी गाल ते मना में खुदा बेरे दा में ते कुमरे सा ते धीए कुमरे सा दे माइट में ना शामिलन गुडराए ए बे दे माइट मिटे ने दोस्त उन्हें दे नाले में खबर कानी पर उहे भी ना गड शामिलन मेरी जिंदगी ने बर्बाद कर दी। नाला कैसे वाहिद भुट्टो बारी करेगा मेरे को बचाओ बस। हाँ तो जो चोर जो मोटी दो सा एमल मना मेरे को आप आके समय चुप किसी घर से बैठी हम मना जी आया ने मना बिगड़े ले मेरे को आके सा कि मेरे घर जो निकल वने मैं हथियार घरवाए में ते को एमल मारे सा मैं कहा तो मेरे को मरेंदा क्यों पई बस मैं अपनी न्याणी को गिद्दी में छोकरे को गिद्दी में वेंदी पे मैं वडी छोकरी को गोले आवा पाड़े छी ले किथे घर का नहीं मैं को गिद्दी रे पाव अपने माइटन सुने दे घर की मैं कहा ला मन्यो मैं कहा मेरी मदद